कादिर बख़्श मिठू कोटड़ी शहर जे मज़ाहिया फ़न जो माहिर सिंध जी मज़ाहिया फ़न जी दुनिया में कादिर बख़्श मिठूअ जो नालो वॾे एतिराम सां वरितो वञे थो। हिकु कागज़ जो रुपयो अल्लाह डी अल्लाह हुन 22 फेब्रुवरी साल 1956 ईस्वीअ ते कोटड़ी शहर में हसन मोहम्मद बलोच जे घर में जनमु वरितो। संदसि ज़िंदगीअ जो सफ़र आम हालतुनि मां शुरू थियो, पर पंहिंजी महिनत सलाहियत ऐं फ़न सां हुन पाण खे हिकु सुञातल मज़ाहिया अदाकार तौरु मञरायो। यार बे मुंहिंजी हा हा तुंहिंजी शादी पिणे दावत ॾिन जिंद रुगो छॾ। ज़िंदगीअ जे शुरूआती दौर में कादिर बख़्श हिकु होटल ते बेरागिरी कंदो हो। उन दौर में ई संदसि अंदरि लिकल फ़न खे सुञाणप मिलणु शुरू थी। छोकिरी तो कबूलनि जी मुग संदसि चाचे अब्दुल करीम बलोच हिकु प्रोग्राम दौरान खेसि मुतारफ़ करायो, जिते हाज़िर माण्हुनि खां खेसि तमामु घणो दाद ऐं हिमत अफ़ज़ाई मिली। मुंहिंजे राणा लख हली मेहंदी इहो लम्हो संदसि ज़िंदगीअ जो अहम मोड़ साबित थियो, जंहिंखां पोइ हुन फ़न जी दुनिया में अॻिते वधण जो फ़ैसिलो कयो। तो त साहब खे अलाए कहिड़ा तावीज़ पियारिया आहिनि, एॾो वॾो रांदिबो थो थिए। नंढपण खां ई हू फ़िल्मुनि जे किरदारनि जो नक़ल करण ऐं मुख़्तलिफ़ आवाज़ कढण में महारत रखंदो हो। हुन दादूअ जे मशहूरु कॉमेडियन उस्ताद मोहम्मद फ़क़ीर खां बाक़ाइदा तरबियत हासिल कई। उस्ताद जी रहनुमाई हेठि हुन मज़ाहिया फ़न जे बारीकियुनि खे सिखियो ऐं जल्द ई पंहिंजी सुञाणप क़ाइमु कई। संदसि अंदाज़ ऐं मज़ाह में सादगी, फितरी अदाकारी ऐं अवामी लहजे जो ख़ूबसूरत मेलाप नज़र अचे थो। लेडीज़ फनकारा शुरू थी अंग्रेज़ी कादिर बख़्श मिठू सिर्फ़ इंसानी किरदारनि जी नक़ल ताईं महदूद न रहियो, पर हू मुख़्तलिफ़ ॿोलियुनि सां गॾु जानवरनि ऐं पखियुनि जा आवाज़ बि निहायत महारत सां कढी सघे थो। इहा ख़ासियत खेसि ॿियनि फ़नकारनि खां अलॻि ऐं मुनफ़रिद बणाए थी। संदसि प्रोग्राम हर उमिरि जे माण्हुनि में मक़बूल रहिया। संदसि फ़न खां मुतासिर थी ज़िले दादूअ जे डिप्टी कमिश्नर खेसि इरिगेशन खाते में नौकरी पिणु ॾिनी, जेका संदसि महिनत ऐं सुञाणप जो सबूत आहे। हुन केतिरनि ई सक़ाफ़ती ऐं तफ़रीही प्रोग्रामनि में हिसो वरितो। मशहूरु गायक राहील रहमान सां गॾु बि केतिरनि स्टेज शोज़ में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। टेलीविज़न ते बि कादिर बख़्श मिठू पंहिंजी अदाकारी जा जौहर ॾेखारिया। हुन PTV ते चह चटो, कचहरी, रोशन तारा जहिड़नि प्रोग्रामनि ऐं सिंधी ड्रामे बदनसीब में पुलिस कांस्टेबल जो किरदारु अदा करे घणी वाखाण हासिल कई। वॾा इन होटल वारे ज़रूर ही रिपोर्ट करणी साहब खे। वॾा तो त साहब खे अलाए कहिड़ा तावीज़ पियारिया आहिनि, एॾो वॾो रांदिबो थो थिए। संदसि अदाकारीअ में मज़ाह सां गॾु समाजी पैगाम बि शामिल हूंदो आहे, जेको नाज़रीन खे खिलाइण सां गॾु सोचण ते बि मजबूर करे थो। कादिर बख़्श मिठू जो फ़न सिर्फ़ सिंध ताईं महदूद न रहियो, पर हुन रूस ऐं जर्मनी समेत केतिरनि ई मुल्कनि में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे सिंधी सक़ाफ़त जो नालो रोशन कयो। खेसि मुख़्तलिफ़ इदारनि तरफ़ां केतिरा ई मञता एवार्ड ऐं सर्टिफिकेट पिणु मिलिया आहिनि, जेके संदसि कामयाब फ़नी सफ़र जो एतिराफ़ आहिनि। अॼु बि कादिर बख़्श मिठू कोटड़ीअ में रहाइश पज़ीर आहे, पर अॼुकल्ह कादिर बख़्श मिठू बीमार आहे। संदसि ॿुधण जी सलाहियत तमामु घणी मुतासिर थी चुकी आहे, जंहिं सबबु हू अॻु जियां स्टेज ते सरगर्म न रहियो आहे। इन्हीअ सूरत हाल सबबु हाणे खेसि तक़रीबुनि ऐं फंक्शन में बि घटि सॼो वञे थो ऐं घणो करे दावतूं बि न आहिनि मिलंदियूं। जीअं त संदसि गुज़र सफ़र जो वाहिद ज़रियो संदसि फ़न रहियो आहे, उन करे हिन वक़्तु हू ज़िंदगीअ जा ॾुखिया ॾींहं गुज़ारे रहियो आहे। हिकु अहिड़ो फ़नकार जंहिं माण्हुनि खे खिलाइण लाइ पंहिंजी ज़िंदगी वक़्फ़ कई, अॼु पाण ख़ामोशी ऐं बीमारीअ सां विढ़ी रहियो आहे। असांजे समाज लाइ इहो लम्हे फ़िक्र आहे। असांजी हुकूमत ऐं समाजी फलाही इदारनि खे पंहिंजे फ़नकारनि जी सार संभाल करणु घुर्जे। साथियो, ही वीडियो अव्हां खे पसंदि आई हुजे त कमेंट में पंहिंजी राय खां आगाह करणु न विसारींदा। मिलंदासीं ईंदड़ वीडियो में, तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।